सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी हिकिड़ो संत कंहिं शहर न वञी रहियो ऐं उन वक़्त जे हिसाब सां कॾहिं कोई शहर वेंदो हो, हर को पंहिंजा पंहिंजा कम चई छॾींदो। हर कंहिं कुझु चयो, कंहिं कुझु चयो। त हिकिड़े घर वारनि खेसि चयो त हिकिड़ो आईनो वरिती अचे ऐं जॾहिं ही वापसि आयो त सभिनी खे पंहिंजूं चीज़ूं ॾिनियूं ऐं हिननि खे बि पैकिंग में पंहिंजी चीज़ ॾिनी। ऐं कुझु वक़्त खां बाद कोई घर वारा अची करे संत सां कुझु ॻाल्हाइण लॻा, चवण लॻा तोखे छा चयोसीं, छा वठी आयो मां, कीअं कयो थी? संत चयो छा? हिन जो असां तोखे चयोसीं त आईनो वठी अचिजांइ ऐं हिन पैकिंग में त रामायण आहे। तॾहिं संत मुस्कुरायो त सॼो शहर घुमियो, केतिरी जांच कयमि, केतिरो ॾिठुमि, पर रामायण जहिड़ो आईनो मूंखे किथे ॾिसण में कोन आहे जंहिंमें पतो पवे त मां राम आहियां रावण, सीता आहे या शरोपण खाए। सो हक़ीक़त में आईनो ऐं रामायण असांखे पाण ॾेखारियो। आमतौर सां इंसान जेके बि आहियूं सदाई ॿियनि खे ॾिसंदा रहंदा आहियूं त ॿियो छा पियो करे, ऐं ॿिए खे ॾिसण जा असां एतिरा त आदी थी वेंदा आहियूं जो पंहिंजो पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं।